बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगीअ में जेकॾहिं तव्हां कंहिं बि उमिरि में आहियो, कंहिं बि हिसे में आहियो, त सभ खां पहिरियों तव्हां फ़ैसिलो कयो त तव्हां थियणु छा था चाहियो। फ़ैसिलो ई अहम हूंदो आहे। फ़ैसिलो करण जे लाइ तव्हांखे जेकॾहिं कंहिं माण्हूअ जी मदद जी ज़रूरत पए त तव्हां हुन खां पुछो, हुन खां सलाह वठो, हुन खां मशवरो वठो या हुन सां गॾु वेही कुझु वक़्तु गुज़ारियो त जीअं तव्हां ज़िंदगीअ में कुझु थी सघो। कॾहिं कॾहिं माण्हू छा कंदा आहिनि त हू को बि फ़ैसिलो न करे सघंदा आहिनि त उन्हनि खे छा थियणो आहे। पोइ वक़्त ऐं हालात जे हिसाब सां जेकॾहिं को उन्हनि खे हिकिड़ो शुबो वणंदो आहे त ओॾे हलिया वेंदा आहिनि। वरी जेकॾहिं ॿियो को माण्हू तरक़ी कंदो आहे त वरी उहो हुन सां गॾु रवाना थींदा रहनि ऐं उहे ई ख़्वाब ऐं ख़्याल ॾिसंदा रहंदा आहिनि। जेको इंसानु कंहिं बि ॿिए माण्हूअ खे ख़्वाब पूरा करण में मदद करे थो, उहो ई इंसानियत जे आला दर्जे ते फ़ाइज़ थी सघे थो। छो जो हू ॼाणे थो त कंहिं इंसान जी ज़रूरत छा आहे ऐं उहा घुरिज कीअं पूरी करे सघिजे। तव्हां जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ जी ज़रूरत ऐं घुरिज पूरी कयो था ऐं हुन जी तकलीफ़ खे ख़तमु कयो था त तव्हां में एतिरी ख़ुशी ईंदी अंदरूनी तौर ते जो तव्हां कॾहिं तसवर बि नथा करे सघो। ज़्यादातर मंज़िलूं उन्हनि माण्हुनि जे ज़हन में ईंदियूं आहिनि जेके हमेशह सोचींदा रहंदा आहिनि, ख़्यालु कंदा आहिनि ऐं ख़्वाब ॾिसंदा आहिनि। हाणे खां ई फ़ैसिलो करे छॾियो त तव्हांखे थियणो छा आहे। उन खां पोइ पुरअज़म थी वञो। यानी फ़ैसिले करण खां पोइ तव्हां हमेशह इहो अज़म पंहिंजे दिलि में दोहराए छॾियो त तव्हांखे छा थियणो आहे। उन ई अज़म जे बुनियाद ते ई तव्हां अॻिते वधो। दुनिया में कंहिं बि माण्हूअ खे जी ख़बर उन जी क़ाबिलियत मां पवंदी आहे। कंहिं बि शोबे में क़ाबिलियत न हूंदी आहे या उन जी अहमियत न हूंदी आहे या उन जी इम्पॉर्टेंस न हूंदी आहे, पर क़ाबिल माण्हू कहिड़े बि शोबे में हूंदो त उहो हमेशह कामयाबु थींदो आहे। को बि हल्को शोबो न हूंदो आहे। तव्हांखे जेकॾहिं का शइ अचे थी त तव्हां उन ते ई अमल पैरा थियो, उन ते ई अॻिते वधो ऐं उन ई राह ते हलो। हीअ उमिरि आहे ख़ासि करे शागिर्दनि जे लाइ या उहे नौजवान जेके चाहिनि था त हू अॻिते हली कंहिं बि मंज़िल ते पहुचनि, त अॼु ई फ़ैसिलो करे छॾियो त तव्हांजी मंज़िल कहिड़ी आहे। जॾहिं तव्हां मंज़िल जो तयन कंदव, जॾहिं तव्हां मंज़िल खे ॻोल्हे लहंदव त पोइ तव्हां आसानी सां उन जॻह ते पहुची वेंदव। पर जेकॾहिं उन ई रस्ते ते के मोड़ था अचनि पिया ऐं कॾहिं कॾहिं को माण्हू कंहिं शोबे में कामयाबु थो थिए त पोइ वरी उन जे पासे ॾे हलणु हमाकत खां वधीक कुझु बि न आहे। तव्हां जेकॾहिं पाण खे समझदार, सियाणो ऐं अकुलमंद बनाइणु चाहियो था त तव्हां हिकु ई मंज़िल मुक़ररु कयो ऐं उन ई मंज़िल ते पुरअज़म रहो, क़ाइमु रहो ऐं उन ई मंज़िल खां छा बि थी पए तव्हां कॾहिं बि न हटो। दुनिया में जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांखे कामयाबी हासिलु थिए त हमेशह पंहिंजी कामयाबीअ जे तरफ़ वधंदा रहो। जेकॾहिं ॿियो को रस्तो वठिणो पए त उहो रस्तो वठो, पर मंज़िल साॻी रखो। मंज़िल चेंज कंदा रहंदव त तव्हां ज़िंदगीअ में कामयाबु नथा थी सघो, न ई वरी तव्हां कंहिं जॻह ते पहुची सघो था। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं तव्हां को बि डिसाइड कंदा आहियो या तव्हां डिसीशन वठंदा आहियो, डिसीशन खां पोइ कमिट कंदा आहियो या अज़म कंदा आहियो, त उन खां पोइ हिकिड़ो मरहलो अचे थो एक्ट जो, त तव्हां अमल करणु शुरू करे ॾियो। ख़ाली ॻाल्हियूं करण सां फ़क़ति तव्हांजे ज़हन में रुॻो ख़्याल ईंदा, उहे ख़्याल तव्हांजे ज़हन खे अमल जे तरफ़ वठी वेंदा। अमल जी दुनिया वसी हूंदी आहे। अमल जी दुनिया में वक़्तु दरकारु हूंदो आहे। अमल जी दुनिया में कमिटमेंट हूंदी आहे। अमल जी दुनिया में माण्हू पुरअज़म हूंदो आहे। अमल जी दुनिया में सुठाई ऐं ख़राबी ॿई दरमियानी हलंदा आहिनि पिया। अमल जी दुनिया में कॾहिं तव्हांखे नाकामी थींदी, कॾहिं कामयाबी मिलंदी। अमल जी दुनिया में कॾहिं टोक थींदी, कॾहिं तारीफ़ थींदी। अमल जी दुनिया में सभु कुझु हलंदो आहे जेको आम ज़िंदगीअ में तव्हां असां सां गॾु हलंदो आहे पियो। तंहिंजे करे अमल जी दुनिया में अचो। हर उन माण्हूअ जा लफ़्ज़ ॾाढा मज़बूत ऐं पाइदार हूंदा आहिनि जेको अमली दुनिया में बि मज़बूत ऐं पाइदार हूंदो आहे। जेकॾहिं को माण्हू अमल करे थो ऐं उहो का बि मशवरो या सलाह ॾिए थो त उन जी राय ते माण्हू अमल कंदा आहिनि। बाक़ी जेकॾहिं तव्हां रुॻो ॻाल्हि कंदा रहंदव, तव्हां सिर्फ़ु ज़बानी बयानु कंदा रहंदव त तव्हां सुठा थियो या भला थियो, त को बि तव्हांजी ॻाल्हि ते अमल न कंदो। तव्हां ॾिठो हूंदो आमतौर ते स्कूल्स में टीचर्स समूरनि खे चवंदा आहिनि पिया त तव्हां पढ़ो, हिमत कयो, इम्तिहान में तव्हां सुठनि मार्क्स खणो ऐं मार्कूं तव्हां जूं भलियूं अचनि,
पर जेकॾहिं उहे ख़ुदि टीचर ॿाहिरि वेही ऐं को बि किताब खोले न पढ़ंदा ऐं ॿार उन्हनि खे न ॾिसंदा त तेसि ताईं उहे को बि किताब न खोलींदा, न ई वरी उहे ज़िंदगीअ में अॻिते वधंदा। जापान में हिकिड़ी औरत सफ़रु करे रही हुई त उहा किताब पढ़ी रही ऐं हिकिड़ो नंढिड़ो ॿारु हुनजो जेको पुटु हुयो उहो बि किताब पियो पढ़े। त उतां हुन माण्हू पुछियोसि त हीउ नंढिड़ो ॿारु किताब कीअं थो पढ़े पियो जल्द में, हिन उमिरि में? असांजा ॿार त रुॻो मोबाइल था हलाइनि पिया। त हुन औरत चयो त जंहिं वक़्तु बि मां किताब पढ़ंदी आहियां त हिन खे किताब ॾींदी आहियां, हू मूंखे ॾिसी ऐं किताब पढ़णु शुरू कंदो आहे। त तव्हां बि पंहिंजे ॿारनि जे ॾाढो आइडियल थी वञो। जेकॾहिं कंहिं बि ॿार खां इहो पुछियो वञे त तूं कंहिं वांगुरु थियणु चाहें थो, त उहो हमेशह चए त मां पंहिंजे वालदेन वांगुरु थियणु चाहियां थो, त पोइ उहे वालदेन ई कामयाबु आहिनि। आइडियल तव्हां थियो त जीअं तव्हांजा ॿार तव्हांजी पैरोकार थियनि, फॉलोअर्स थियनि ऐं तव्हांजी पोइ लॻी कनि। ज़्यादातर छा थींदो आहे त असां हमेशह सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा आहियूं या उन्हनि ॻाल्हियुनि खां अॻिते वधी न सघंदा आहियूं। तव्हां अमल जे तरफ़ वधो, छो जो अमल जो दारो मदार नियत ते हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं नियत सुठी रखी त तव्हांजो अमल बि सुठो हूंदो। हज़रत अली करमला वजह जो कौल बि आहे त हर अमल में उन जी नियत या फ़ैसिलो या उन जो फ़ाइदो ईअं शामिलु हूंदो आहे जीअं ॿिज में को वणु या ॿूटो शामिलु हूंदो आहे। नंढिड़ो ॿिज हूंदो आहे न, उन में ॿूटो वॾो थी छा थी सघे थो, कहिड़े क़िस्म जो ॿूटो थींदो, उहो तव्हांजी नियत ऐं तव्हांजे अमल मां ज़ाहिर थी पवंदो आहे। तंहिंजे करे पंहिंजो पाण खे उन्हनि माण्हुनि में शामिलु कयो जेके तारीख़ में ज़िंदा रहंदा आहिनि या जेके कुझु न कुझु कंदा रहंदा आहिनि ऐं ॿियनि जी मदद कंदा रहंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर करे असां पंहिंजो वक़्तु ज़ाया कंदा रहंदा आहियूं। वक़्तु जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो ज़िंदगीअ में गुज़री वेंदो आहे त ॿीहर वापसि न ईंदो आहे। इहो वाहिद ई हिकिड़ी शइ आहे जेका कॾहिं बि असां मोटाए नथा सघूं। जॾहिं वक़्तु गुज़री वेंदो आहे, नतीजा मिलंदा आहिनि ऐं नतीजनि खां पोइ असां परेशान थी वेंदा आहियूं या वाइड़ा थी वेंदा आहियूं। त उन खां पोइ असां चवंदा आहियूं त जेकर असां हीअं कयूं आहे। ज़िंदगीअ में सभ खां घणी पछताव वारी शइ इहा जेकर आहे, इहा काश आहे त मां हीअं कयां या हूअं थियां या हिन रवैये सां हलां। उन ई काश खां बचण जे लाइ, उन ई अफ़सोस खां बचण लाइ, उन ई परेशानीअ खां बचण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त तव्हां अमल कयो ऐं अमल जे मैदान में अॻिते वधो त जीअं दुनिया में तव्हांजो नाम निशान रहिजी वञे। तव्हां 3 शयूं हमेशह ज़िंदगीअ में यादि रखी छॾियो। हिकिड़ो कहिड़ो, जेको मां शुरूआति में तव्हांखे ॾसियो त डिसीशन वठो, उन खां पोइ कमिटमेंट कयो ऐं उन खां पोइ एक्शन करणो। इहे 3 शयूं जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ जी ज़िंदगीअ में शामिलु थी वञनि त यकीन ॼाणो त उहो उन जॻह ते पहुची सघे थो जेका हू चाहे थो। हू सुठो डॉक्टर थी सघे थो, सुठो इंजीनियर थी सघे थो, असिस्टेंट कमिश्नर या जेके बि उहिदा आहिनि, या इवन सियासत जे मैदान में बि हू कामयाबी माणे सघे थो। तंहिंजे करे पंहिंजे तब्दीली जेका शुरूआति थींदी आहे उहा हिकिड़े ॾींहं खां थींदी आहे, अॼु खां ई थींदी आहे। अक्सर करे माण्हू चवंदा आहिनि न मां सुभाणे खां हीअ अमल कंदुसि। मूंखे उन्हनि माण्हुनि ते ॾाढो गुस्सो ईंदो आहे, चिड़ ईंदी आहे त सुभाणे खां छो, हीअ घड़ी जो आहे। जेको माण्हू पंहिंजी हीअ घड़ी या अॼोकी घड़ी तब्दील नथो करे सघे, उहो कॾहिं बि ज़िंदगी तब्दील नथो करे सघे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।